कन अर्ज़ को इमामुल अंबिया कुर्बान वनो साईं जुम्मतुल मुबारक जी रात भलारिया अज भी जुम्मतुल मुबारक रात कन अर्ज़ को इमामुल अंबिया कुर्बान वनो 15 शोबान जी रात इज्जत वारिया कन अर्ज़ को इमामुल अंबिया कुर्बान वनो 27 रजब जी रात इज्जत अज़मत वारिया कन अर्ज़ को इमामुल अंबिया कुर्बान वनो साईं लैलतुल क़द्र जी रात वडे मर्तबे मकाम वारिया मुझे प्यारे पैगंबर करीम सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सौट हजरत अलीउल मुर्तजा सच्चो रज़ी अल्लाह तआला अन्हु उथी करे अदब सा अर्ज़ के अल्लाह जा नबी कुर्बान वना सोना साईं बराबर ये सारी रातू इज्जत अजमत वारियूं ये सारी रातू शान ऐ मान वारियूं पर मां अली जे ख्याल में भली रातू आ जंहिंमें बानू जागी करे पंहिंजे रुठल रब खे राज़ी करे साईं जुम्मतुल मुबारक जी रात वडी भलारी पर उनके कड़ो फायदो जे गफलत में गुजारी 15 शोबान जी रात वडे शान ऐ मान वारी पर उनके कड़ो फायदो जे निंड में गुजारी 27 रजब जी रात वडी इज्जत अजमत वारी पर उनके कड़ो फायदो जे निंड में गुजारी लैलतुल क़द्र जी रात वडे शान ऐ मान वारी पर उनके कड़ो फायदो जे निंड में गुजारी मां अली जे ख्याल में भली रात हुआ जंहिंमें बानू उथी करे जागी करे पंहिंजे रुठल रब खे राज़ी करे हजरत अलीउल मुर्तजा सच्चो रज़ी अल्लाह तआला अन्हु जो फरमान असा जो अकीदो ईमान अज तव्हां साजे लाए वडी इज्जत अजमत वारी बरकत रहमत वारी रात छो अगर रात कल भी हुई ना तो हिन टाइम ते कल रात अलाए पंहिंजे कम कारोबार में हुयासीं अलाए मजलिस महफिल में हुयासीं अलाए धंधे ऐं वापार में आयासीं जिंदगी आहे रात सुभाणे मिलंदी पर इहो इल्म कोन्हे को तो सुभाणे हिन टाइम ते अलाए पंहिंजे कम कारोबार में हुजूं अलाए धंधे वापार में हुजूं अलाए मजलिस महफिल में हुजूं रातियूं त जिंदगी जूं ईंदियूं रहंदियूं इहो इल्म कोन्हे त गुज़रन अलाए कीअं अॼु तव्हां असांजे मथां अल्लाह जो एहसान थियो आहे मालिक जी महिरबानी थी आहे जंहिं क़ुरान मजीद जे कचहरीअ जो मौक़ो नसीब अता फरमायो अज़ीज़ दोस्तों तव्हांखे मालूम आहे त मुहर्रम शरीफ जो महीनो अब मुहर्रम जो महीनो आहे इस्लामी साल जो पहिरियों महीनो इस्लामी साल जो आखिरी महीनो ज़ुल्हज पहिरियों महीनो मुहर्रम असांजा सादा सूदा मुसलमान दुनिया जी वॾी तालीम डॉक्टर जज वकील लेक्चरर प्रोफेसर इंजीनियर इहे भी जनवरी के पहिरियों महीनो समझू वेठा आहिनि ऐं दिसंबर के आखिरी जनवरी महीनो शुरू असां साल नओं थियो दिसंबर साल पूरो थियो अल्लाह जा बाना तू इमामुल अंबिया जो उम्मती आ मुस्तफा जे मथों कलमो पढ़ण वारो आ तुझे इस्लामी साल जो पहिरियों महीनो मुहर्रम आ आखिरी महीनो ज़ुल्हज इन महीने मुहर्रम जे 10 तारीख के तवज्जो शहादत हुसैन जे नाले सां मशहूर कयो वियो तो बाबा इन जे करे के मकाम हालांकि इन गाल जो इनकार असां नथा कयूं या गाल समझो पर इन महीने मुहर्रम जे 10 तारीख के अल्लाह तबारक व तआला अग में इज्जत बख्शी सब को पहिरियों नबी सब को पहिरियों इंसान ज़ात जो अब्बो सैयदना आदम अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला 10 मुहर्रम जे तारीख पैदा कर फरमायो उन आदम अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला 10 मुहर्रम जे तारीख जन्नत में पहुंचायो अल्लाह तबारक व तआला इन 10 मुहर्रम जे तारीख हजरत नूह अलैहिस्सलाम जे बेड़े के तूफान सैलाब में जूती जबल ते सलामती सा पहुंचायो इन मुहर्रम जे 10 तारीख हजरत
इब्राहिम अलैहिस्सलाम जे आड़ाह के भड़कंदड़ बाह के अल्लाह तबारक व तआला जन्नत जो बाग बनायो। हिन मुहर्रम जे 10 तारीख हजरत यूनुस अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला मछीअ जे पेट को आजाद कर फरमायो। हिन मुहर्रम जे 10 तारीख हजरत मूसा अलैहिस्सलाम के पांजे फरमा बरदार कौम जे 12 कबीलन समेत नील दरिया में सलामती सा टपायो। उन जे मुखालिफ जाबिर ए जालिम फिरऔन के अल्लाह तबारक व तआला 10 मुहर्रम जे तारीख गर्क कर फरमायो। हिन मुहर्रम जे 10 तारीख इमामुल अंबिया सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह ऐं शादी अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु तआला अन्हा सां थियो आ। हिन मुहर्रम जे 10 तारीख दुनिया जे जहान जे मथो फनायत ईंदी यानी क़यामत जो ॾहाड़ो थींदो। उहो भी महीनो मुहर्रम जो हूंदो। तारीख 10 हूंदी सिज ओलह खां उभरंदो तोहफा जा दरवाजा बंद थी वेंदा। बाक़ी सन ऐं साल अल्लाह जे नबी कोन ॿुधायो। अलामतूं आसार ॿुधाए त महीनो मुहर्रम जो तारीख 10 सिज ओलह खां उभरंदो तोहफा जा दरवाजा बंद थी वेंदा। दुनिया जे जहान जे मथो फनायत अची वेंदी। दुरूद पढ़ो। सलवात में सुस्ती न कयो। कस लॻेव त क़यामत अम्मा सां ॻाल्हाइजो। पढ़ो पोइ तव्हांजी मर्ज़ी। हिन मुहर्रम जे 10 तारीख प्यारे पैगंबर करीम सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो ॾोटो हजरत अली मुर्तजा जो फर्जंद अम्मा फातिमा ज़हरा जे जिगर जो टुकरो हजरत हुसैन साईं सच्चो रज़ियल्लाहु ताला मैदान करबला जे अंदर इन अल्लाह जे कुरान ऐं नाने मुस्तफा जे दीन जे खातिर पांजी जान कुर्बान कई आ। पर उहो हुसैन शान वारो जंहिंखे आका इनामदार इन्ही जहानन जो सरदार मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत वारे झोलीअ में विहारे करे मोहब्बत सां भाकुर पाए करे हजरत हुसैन सां जे वारन मुबारकन के इय त सिंघन था जिया तू असा गुलाब जे गुलन के सिंगंदा हूं। हजरत हुसैन सां नंढो नींगर अर्ज तो करे नन्ना मुस्तफा कुर्बान वनाए हर वक्त तामा हुसैन जे वारन के सिंगंदा हो। शाह गाला इमाम अंबिया फरमाइन था ओ मुजा बच्चा हुसैन तो हुसैन जे वारन मुबारकन को माके गुलाब जे गुलन जी खुशबू को नहीं दियो। राबेल जे गुलन जी खुशबू को नहीं दिया। मुस्का अंबर जी खुशबू को नहीं दिया। हुसैन जंग जे तुझे वारन के सिंगंदो आ तो हुसैन जे वारन मो मां इमाम अंबिया के जन्नत जी खुशबू ईंदी आ। पर वो हुसैन शान वारो मुस्तफा मिंबर ते वेठान सहाबा जी जमात मौजूद खुतबो दई रहियान। हजरत हुसैन हुसैन लो नींगर पहरियाण मुबारक उड्रघो पिला नाने मुस्तफा जे तरफ इंदो आ पहरियाण पेरन में विचड़ंदो आ। हजरत हुसैन हुसैन किरी पौंदो आ वरी उठी करे जल्दी जल्दी नाने मुस्तफा जे मोहब्बत में सहाबा जे जमात जे सिफन मोटर पंदो इंदो आ वरी पहरियाण पेरन में विचड़ंदो आ वरी किरी पौंदो आ। इमाम अंबिया जी नजर पजी वई आ त मुंहिंजो बच्चो हुसैन अची रहियो आ पर उनके पहरियाण पेरन में चिड़ी रहियो आ जेको मुझे बच्चे के तकलीफ दई रहियो आ। इमाम ने बिया खुतबे के बंद करे मिंबर के छॾे करे हजरत हुसैन साईं के खणी करे हा मोहब्बत जो भाकुर पाए करे नबूवत वारी चोली में विहारे करे बाद में सहाबा जी जमात के खुतबो शुरू कयो। हजरत उमर फजल रवायत थी करे हजरत हुसैन साईं लो नींगर मां खणी करे इमाम अंबिया जे झोली मुबारक में विहारियो। इमाम अंबिया मोहब्बत सां भाकुर पाए करे नबूवत वारे झोली में विहारे करे गलन मुबारक ने गिटन के चुमियूं था जन बहार बहार थन डाडा खुश था थन। घड़ी खन खां बाद में इमाम अंबिया जे तबियत में तब्दीली अची वई। खुशी गम में तब्दीली थी वई। अरमान जागोड़ा गाना लगा। हजरत उम्मुल फजल रवायत थी करे मां अर्जुकुम अल्लाह जनबी कुर्बान वनाए सा गाला तवा जे तबियत में तब्दीली अची वई आ खुशी गम में तब्दील थी वई आ।
अरमान जा गोढ़ा गड़ी रहा ने इमाम अंबिया फरमान था ओ उम्मुल फजल बराबर सही गाला अजो जान जो मां बच्चे हुसैन के मोहब्बत सा भाकुर पाए करे नबुव्वत वारे झोलिए में विहारे करे गलन मुबारकन गिटन ते चुमी ले रे मथो अल्लाह जे तरफ जिब्राइल दुख जो पैगाम खणी आवा जय मां महबूब मुस्तफा के रो आयो हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम ने आपको खणी आयो ओ मुजा महबूब मुस्तफा अल्लाह तो चवई ओ मुजा इमाम लंबियो इन पांजे बच्चे हुसैन के मोहब्बत जा भाकुर पाए वठो गिटन गलन ते चुमियूं ॾेई मोकिलाए वठो पर हिकिड़ो उहो वक़्तु बि दूजे बच्चे हुसैन जे मथां अचणो आहे जंहिं गिटन ऐं गलन ते नबुवत वारे चपन मुबारक सां चुमियूं थो ॾे तुझे उम्मत जा नाफरमान इन गिटन ऐं गलन ते तीर ऐं तलवारूं हलाए तुझे बच्चे हुसैन खे बेदर्दी सां शहीद कंदो जंहिं जगह ते मुझे बच्चे हुसैन खे शहीद कयो वेंदो उन जगह जी मिट्टी भी रब जी ज़ौत बाबरकात जिब्राइल के खणाई जेका मिट्टी जिब्राइल मां मुस्तफा के देखारिया गाढ़े रंग जी मिट्टी आ वा मक्के पाक जी मिट्टी भी ना है मदीने मुनव्वर जी मिट्टी भी ना है अरफात मिन्ना मुज़दलिफा जी मिट्टी ना है ताइफ जी मिट्टी ना है मुखे यकीन थियो त मुझे बच्चे हुसैन के अल्लाह जे कुरान खातिर माना ने मुस्तफा जे दीन जे खातिर वतन खां लावतन थी शहीद थियणो पवंदो कह बी जगह जी मिट्टी आ काथों जी भी आ हिन इलाके जी ना है पो वसियत था कन ओ मुजा बच्चा हुसैन खबर कहनी नी जिब्राइल अलैहिस्सलाम एकड़ो उहो वक्त भी तुझे मथों अचणो हो जे अल्लाह जे कुरान जे खातिर मां मुस्तफा जे दीन जे खातिर जान कुर्बान करणी पवंदी वतन को लावतन थणो पवंदी ओ मुजा बच्चा हुसैन जान कुर्बान करनी पवई जान कुर्बान क जाए बच्चा कुर्बान करना पवनी बच्चा कुर्बान क जाए वतन को लावतन थणो पवई वतन को लावतन थी जाए पर अल्लाह जे कुरान ऐ माना ने मुस्तफा जे दीन को पैरो पोते न हटाए जाए उन्हें हजरत हुसैन साईं सच्चो रज़ियल्लाहु ताला अन्हु मुहर्रम जे 9 तारीख करबला जे मैदान में नाने मुस्तफा जे वसियत जे मथों अमल करे देखारे क़यामत ईंदड़ उम्मत के सबक सिखारे ओ नाने मुस्तफा जे मथों कलमो पढ़ण वारो नाने पैगंबर जे दीन में दाखिल थियण वारो बाबे हैदर करार जो प्यार सुनाइण वारो मां हुसैन जी हुब जी दावा करण वारो मां हुसैन जे जिंदगी जे आखिरी घणन ते नजर कजो तवां के भी अल्लाह जे कुरान खातिर नाने मुस्तफा जे दीन जे खातिर जान कुर्बान करनी पवे जान कुर्बान कजो बच्चा कुर्बान करना पवने बच्चा कुर्बान कजो वतन को लावतन थियणो पए वतन को लावतन थी जो पर अल्लाह जे कुरान ऐ नाने मुस्तफा जे दीन को पैरो पोते न हटाए जो दुरूद पढ़ो जल्दी मोहब्बत तकरीबन जमात में कुराड़ो तो सभी को मां कोयला माशाल्लाह पिछो 1950 मॉडल हम 74 साल में आलम ई थव जेके तकरा करे विया ऐं पोइते हे पटको मां पांजो पाण बधो दस्तार बंदी कई मस्त मदरसे में कोन कराई पुराना मानू सुञाणीदा घुमण फिरण वारा असां शाबिल में माल चढ़ण जा धनार केड़ी खबर असां के पर जडे लोह के पार्स लफ्ज़ आ सोन बणाए छॾींदो हे कुरान जो करंट खब भी कोन लदो से तो अल्लाह तबारक व तआला इन पोस्ट ते पहुचाईंदो जे बारे जो माल हूंदो गोड गोरन ते अजर को मथे पता में डंडो बस पर लोह के पारस तो लगे तो सोन तो बणाए जेके कुरान जो करंट लगो था बाकी बाल जवाबदार सा अदा बाकी किस्सा करबला यो जो तारीख जो किस्सो समझो था किस्सा करबला कुरान जो किस्सो कोने को हदीस जो किस्सो हे जेके मा गालियो कम ये हदीस जो गालियो आहिन आयता जेके पढ़े में उन मो इशारो सबूत मिले तो बाकी किस्सा करबला तारीख जो किस्सो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया के छजो गाल समझो कुरान मजीद नुज़ुल बंद थियो ना हदीस खत्म
पो अबू बकर सिद्दीक़ जी खिलाफत आई। अबू बकर सिद्दीक़ जी खिलाफत को पो हजरत उमर जी खिलाफत आई, पो हजरत उस्मान जी आई, पो हजरत अली जी आई, पो हजरत हसन जी आई, पो अमीर माविया जी आई, पो यजीद जी आई। घणो वक्त गुजरी वियो, कुरान त खत्म, हदीस। हाणे इहो किस्सो थी पियो तारीख़ जी। पो तारीख़ शियो पंहिंजे मर्ज़ी सां बयान कंदो, सुन्नी पंहिंजे मर्ज़ी सां। तारीख़ आहे न बाबा, देवबंदी पंहिंजे मर्ज़ी सां, बरेलवी पंहिंजे मर्ज़ी सां। छो त तारीख़ थी पई न, असांजो ईमान आहे हेॾो अल्लाह जो क़ुरान, हेॾो मुस्तफ़ा जो फरमान। बाक़ी तारीख़ जी ॻाल्हि सही बि आहे, ग़लति बि आहे। हा, उहा ॻाल्हि जेका क़ुरान हदीस सां मिले थी आखिन ते, जेका क़ुरान हदीस खां जुदा थी वई, लेकिन छॾिबो, लेकिन अल्लाह जो क़ुरान खे न छॾिबो। हाणे हर कंहिं वञी पंहिंजा दग वरिता, पर हिकिड़ी ॻाल्हि उहा जंहिंखे मुत्तफ़िक़ मिड़ई मञनि था। ॻाल्हि अहिड़ी कजे जे इख़्तिलाफ़ न हुजे न। शिया, सुन्नी, देवबंदी, बरेलवी सभु मञनि था त हज़रत हुसैन साईं करबला जे मैदान में 10 मुहर्रम जे तारीख़ नमाज़ जी हालत में शहीद थियो। अब सभु मञनि था न, पोइ ॻाल्हि त बुनियाद खां कजे न, या त इख़्तिलाफ़ ई कोन्हे को। बाक़ी हूअं त न को ठहिया न को ठहंदा, कोन ठहंदा। बस अल्लाह ठाहे त ॿी ॻाल्हि आहे। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में ठाह न थियो त अॼु कीअं थींदो? इन ॻाल्हि खे मुत्तफ़िक़ सभु मञनि था, शिया, सुन्नी, देवबंदी, बरेलवी सभु, त मुहर्रम जी तारीख़ 10 करबला जो मैदान नमाज़ जे हालत में हज़रत हुसैन साईं खे शहीद कयो वियो। हज़रत हुसैन साईं जी शहादत ॾिठी कई बाबा। 70-72 साथी त अॻ में शहीद थिया न। ख़ैमा त मैदान खां परे हुया न। अहल बैत आले रसूल जूं औरतूं त सभु मञनि था ख़ैमन में बंदि हूं न। हिकिड़ो इमाम ज़ैनुल आबिदीन अल्लाह बीमारी ॾेई, बेहोशी ॾेई, वग जो वाली, धन जो धनार ज़िंदा रखियो, न त उहो बि शहीद थी वञे। ऐं हज़रत हुसैन साईं जर्नल, कमांडर, त कमांडर त अॻ में हूंदो आहे न। इहो त उसूल आहे न जंग, जेको जंग जी कमान करे बाबा उहो अॻ में हुजणु खपे न। आख़िरी शहीद छो? दुरूद पढ़ दिल जे बाबा साहब। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जॾहिं हज़रत हुसैन साईं खे ख़बर पई आहे त कूफे वारनि कूड़ा ख़त लिखी करे दोखे सां घुरायो आहे, मुहासिरो तंग थी वियो आहे, जंग जी नौबत अची वई आहे, हाणे मुजाहिद मैदान में निकिता आहिनि। मुजाहिद को मैदान में ना इमामुल अंबिया के खबर पई त अबू सुफियान वारा, खालिद बिन वलीद वारा सन 3 हिजरी में बदर जो पांदु करण जे लाइ मदीने ते काह था कयूं अचनि। गदवाए बदर पहिरीं जंग 2 हिजरी में थी न, रमज़ान में थी न, वो 3 हिजरी शवाल में थी। आयो आलमन जा खात्मा पर ॻाल्हि जवाबदार सां कबी। ख़बर पियस त वॾो लश्कर वतियूं अबू सुफियान वारा, खालिद बिन वलीद वारा मदीने मुनव्वर ते काह था कयूं अचनि। वो मैदान कड़ो मुक़रर क्यों चो? उद 4-5 किलोमीटर परे आहे कि न, उते ख़ैमा खोड़ियो। यो मुजाहिद जो कम आहे। जॾहिं सम्झंदो आहे त जंग जी नौबत अची वई त हाणे मैदान ते निकिरंदो आहे। हज़रत हुसैन साईं मैदान ते निकितो आहे। 70-72 शाह जो का साथी वठी करे तलवार खणी करे दुश्मन खे ललकारियो अथई। आल बैत रसूल जा साथी हज़रत हुसैन साईं जा संगी चवनि था, हुसैन ॻाल्हि ॿुधो, असांखे ख़बर आहे त तूं शेर ख़ुदा जो बच्चो आहे, शेरनि जा पुट बि शेर हूंदा आहिनि, तूं मुजाहिदी मैदान मल्हाईंदे, पर हुसैन तुंहिंजी शहादत असां अखियुनि सां न ॾिसी सघंदासीं। तुझे गलन गिटन दे इमामुल अंबियो नबूवत वारे चपन मुबारकन सा चुमियूं ॾिनियूं, उन्ही गिटन गलन ते तीर ऐं तलवारूं असां कोन ॾिसी सघंदासीं। अॻ में पंहिंजे जान जा नज़राना पेश कंदासीं, जानियूं कुर्बान कंदासीं। जॾहिं असां रब जे राह में शहीद थी वञो पोइ तूं ॼाणे, तुंहिंजो रब ॼाणे, तुंहिंजी शहादत असां अखियुनि सां कोन ॾिसंदासीं। इंदा विया, शहीद थींदा विया। रब जुल जलाल के
आल बेते रसूल जे औरतुन जो वग जो वाली बचाइण हो, धण जो धनार बचाइण हो, बीमारी जे बिस्तरे ते हजरत ज़ैनुल आबिदीन के अल्लाह सुमारियो। उन वक्त हौसो आयो आ जॾहिं दुश्मन जी हथ कड़ी लगी चुकी हो। दुनिया जो दस्तूर आ 10 औरतूं जिन बि अकेलियूं आहिनि, औरतूं आहिनि 50 औरतूं अकेलियूं, हिकिड़ो उनसां मर्द साण आहे, इनखे लावारिस न चइबो, अकेलो न चइबो, हिकिड़ो मर्द साण आहे, भले 100 औरतूं हुजनि, ये वारस सान वग जो वालियो, धन जो धनारा वो बचो आ। हजरत हुसैन साईं चो करबला जे शहीदन जो आखिरी शहीदा, जंग जो जरनेला, कमांडर आ, कमान संभालण वारो, आखिरी शहीदा मुत्तफिक मञनि था। उन हजरत हुसैन वारी नमाज भी अल्लाह असा के नसीब कया, सब्र भी अल्लाह असा के नसीब कयो आ, कुरान मजीद भी अल्लाह असा के नसीब कयो आ। दावा करण सां गॾु दलील आ त हैदरी भी असा हूं त हुसैन भी असा हूं। इंजीनियर साहब कुरान जी मथो रहम कर। अबा दावा करण सां गॾु दलील आहे न। मां जे चवां त हीअ 12 एकड़ बनी मुंहिंजी आहे, चवंदो खातो ॾेखार, खातो जेकॾहिं 7 पीढ़िया तो खातो आहे त हक़ी आहे न। हज़रत हुसैन साईं सब्र जी हालत में शहीद थिया आहिनि, सभु मञनि था, अल्लाह असांखे नसीब कयो आहे। कुरान जी तिलावत में शहीद थिया आहिनि, सभु मञनि था, अल्लाह असांखे नसीब कयो आहे। नमाज जे सूरत में शहीद थिया हुआ, नमाज अल्लाह असांखे नसीब कया। त हज़रत हुसैन साईं जी शहादत ॾिसण वारो केरु आहे, तारीख़ लिखण वारो केरु आहे? फरमा बरदार मुरीद जे अखियुनि जे आॾो मुर्शिद जे इज़त ते हमलो थे। तवज्जो, ऐं मुरीद वेही तारीख़ लिखे त दुश्मन मुर्शिद के धक्को कीअं थो हणे, साईं घोड़े तो कीअं थो करे। इहो मुरीद वफ़ादार चवंदो या गद्दार चवंदो? गद्दार आहे न। फरमा बरदार शागिर्द यार उस्ताद जे इज़त ते हमलो थे, ऐं शागिर्द उस्ताद जे इज़्ज़तों कुर्बान न थे। कलम कागज़ खणी कुंड में तारीख़ लिखे, इहो वफ़ादार न आहे, गद्दार। हलाली पुट जे अखियुनि जे आॾो पीउ जे इज़्ज़त ते हमलो थे। पुट कलम कागज़ खणी कुंड में तारीख़ लिखे त अबे के दुश्मन कीअं थो धक्को हणे। अबो तव्हां कीअं थो करे, घोड़े तो कीअं थो करे। इहो पुट हलाली न आहे, ॿियो लफ़्ज़ पाण सम्झो। हज़रत हुसैन साईं के दुश्मन धक्काणे, हे बदबख्त वेही तारीख़ लिखे। तिर बराबर भी ईमान हुजे सा उथी कुर्बान थिया, तारीख़ न लिखिया। पोपट दावा कही त मां पोपट जो कम आहे बागन में गुलन ऐं मेवन जी रस हासिल करणो, मौजा माण। परवाने जो कम आहे न शमा ते पंहिंजी जान जलाइण। बदबख्त पोपट आहे, परवानो न आहे। चवण मां परवानो आहे, चए वञ भलाणी जागीराणी साहबनि जे ॻोठ जूं बतियूं त गणे आ, राडा बल्ब गणे पूरी रिपोर्ट आहे। चे त बदबख्त पोपट आहे त बची आयो आहे, परवानो आहे त जली वञे हा। हेॾे मोटी हवा न खणी असां चऊं था बेईमान आहे त बचो आहे, जे मोमिन हुजे हा त शहीद थिए हा। केरु आहे तारीख़ लिखण वारो? 2 माण्हू आहिनि, हिकु अबू मिखनफ यहूदी, ॿियो अब्दुल्लाह बिन सबा यहूदी। अबू मिखनफ यहूदी 150 साल तारीख़ पो लिखी तैं। अब्दुल्लाह बिन सबा यहूदी 300 साल तारीख़ पो लिखी तैं। उन तारीख़ के तू ईमान अकीदो करे पेश तो करे, अल्लाह जे कुरान के छॾे तो। हाणे हिकिड़ो माण्हू मूंखों तो सवाल करे त साईं तव्हां चओ था त मुसलमान मैदान में हुयो ई कोन, त पोइ हज़रत हुसैन साईं जो कुरान पढ़ंदो कंहिं ॿुधो? सवाल आहे न। सब्र कंहिं ॾिठो? मां तो चवां सब्र जी तस्दीक भी नमाज कई आहे त कुरान जी तस्दीक भी नमाज कई आहे। अब नमाज पढ़े त सब्र कयईं न, नमाज पढ़े तो कुरान पढ़े न, या तो नमाज जो इनकार कर। जे चंड्रा चोर चवंदा त जंहिंजा कन काबू न जो साकाई सजू,
या तो नमाज जो करे इनकार ना, जे नमाज जो इकरार तो करें तो नमाज में सब्र करणो आ, सब्र जी तस्दीक थी वई, कुरान पढ़णो आ ऐं उहो हज़रत हुसैन साईं हिन कुरान मजीद जी माना के जाने पियो या न पियो जाने। दुरूद पढ़ो, दुरूद अल्लाह शाह कुरान मजीद जी माना के भी जाने पियो, हाफिज भी आलिम भी सब गालियां आहिनि। वो इन्हीं नमाज में अलहम्द पढ़े या न पढ़े बाबा पोयों जातों वणे तातों पढ़े पाबंदी काने का फर्ज़ा नफला सुन्नता अलहम्द पढ़बो न पढ़े न अलहम्द पक्का ऐ माना के भी जाने पियो न छा तो चए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मुंजा रब सब तारीफूं तो अल्लाह जे लाए हन। अदा सही आ न करे नाने मुस्तफा जे नबूवत वारे कुलन ते सवारी कर रहे इहा भी तुझी तारीफा करे करबला जे मैदान में तत्तल जमीन ते पंधु कराए इहा भी तुझी तारीफा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मुंजा रब सब तारीफूं तो अल्लाह जे लान करे नाने मुस्तफा जे नबूवत वारे हथन मुबारकन का मां हुसैन के मदीने मुनव्वर जो पानी पियारे या भी तुझी तारीफा करे सागे हुसैन के करबला जे मैदान में उन्ने भूख जी हालत में शहीद कराए या भी तुझी तारीफा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मुंजा रब सब तारीफूं तो अल्लाह जे लान करे नाने मुस्तफा जे नबूवत वारे चपन मुबारकन का मां हुसैन जे गलन ते चुमियो ॾियारे या भी तुझी तारीफा करे सागे हुसैन के करबला जे मैदान में उन्हीं गलन ते तीर तलवारूं हलाए शहीद कराए या भी तुझी तारीफा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मुंजा रब सब तारीफूं तो अल्लाह जे लान अर्रहमान अर्रहीम तू रहमान बिया त रहीम बिया मालिक यौमिद्दीन तू क़यामत जे ॾींहं जो मालिक आ इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन मुंजा रब मां हुसैन तीरने तलवारुन जी तकलीफ में तवज्जो उन्ने भूख जे हालत में तुझी इबादत कहे तो तोखा मदद घुराए तो अब माना इया इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन मुंजा रब तुझी इबादत कहे तो तोखा मदद घुराए तो हजरत हुसैन साईं तो फरमाए ओ मुंजा मौलाए करीम बाबे अली को मदद नथो घुराए नाने मुस्तफा का मदद नथो घुराए तुझी इबादत कहे तो तोखा मदद घुराए तो इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन छा माना कंदो मां आलमन जो खादम पिरों गाल बुधाई मां आलम इए बयान था कन बाकी गाल दलील सा कभी हेडे होडे न लड़बो हलबो सिद्धो सो अल्लाह जे कुरान जे रस्ते सा या मुस्तफा जे हदीस जे रस्ते सा पो हजरत हुसैन साईं नमाज भी पढ़ी रेखारी इबादत भी करे रेखारी मदद भी घुरी रेखारी अल्लाह भी मदद कई या न कई यार हाने आखिर में गाल है अल्लाह मदद कई ना जाहिर में तो हजरत हुसैन साईं कत्ल थियो शहीद थियो हकीकत में शायद खुदा जो कुरान तो फरमाया अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून। अल्लाह के अग में इल्म हुयो यो शहीदन जो सर्टिफिकेट अल्लाह क़यामत में जारी करे छडियो न ए ईमान वारन जे लाए बेईमान जे लाए या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईन या अय्युहन्नास सुनाए बिस्सब्रि वस्सलाह जने तमा जे मथो मुसीबत अची वने तकलीफ अची वने पो कम करो तमा जो कम ट्रियो कम मां अल्लाह जे ज़िम्मे
एक सब्र करणु तव्हांजो कम ॿियो निमाज़ पढ़णु तव्हांजो कम तव्हांजी मदद करणु मां अल्लाह जो कम इन्नल्लाह मअस्साबिरीन मां अल्लाह जी मदद सब्र वारनि सां गॾु कहिड़ी मदद थी वला तक़ूलू लिमन युक़्तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउं वलाकिन ला तशउरून कुरान तो फरमाए जेके कत्ल कया वञनि मां अल्लाह जे राह में शहीद कयो मुंहिंजो अल्लाह जे राह में पोइ अॻ में या पोइ ते क़यामत तोईं उन खे अखियुनि सां ॾिसो त उन जे जिस्म खे टुकर टुकर वियो आहे गोश्त जी बूटी बूटी करे जंगल जे जानवरनि खे खारायो आहे पाणी वारे मछियुनि खे खारायो आहे अल्लाह जो कुरान तो फरमाए उन्हीं के जुबान साथ मोह न चो जाए पर दिल में भी मोह न समझ जाए बता जुबान सा मोह न चवी दिल में चई तेरा टुकर टुकर थियो जानवर झंग जा खाइया पानी वारी मच्छियूं कछूं खाइया यो जिंदगी है अल्लाह फरमाए मुझे शहीद माने के तो दिल में मोह न समझो मुझो शाना इन्नहु अलीमुम बिज़ात सुदूर मां अल्लाह दिल जा राज जान वारो हां जे दिल में भी शहीद के मोल समझी मां अल्लाह दिल मो ईमान कढी बेईमान बनाए शरीदो मां अकुल जी तकादा या समझो त हर एक जिंदा के खाइण पीअण जी जरूरत हुंदी आ इंसान ढोर पखिया परंदो अब जे जिंदा त खाइदो पींदो ना साईं जिंदा जन त पो खाइन की पिए के कुरान थी कुरान तो फरमा वला तहसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून अब बेता शेर जो अल्लाह जो कुरान वला तहसबन्नल्लज़ीन कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़कून कुरान तो फरमाए ये जिंदान के रिज़्क़ रोज़ी भी मां अल्लाह खाराया तो किया तो खाराया लाकिन ला तशउरून तवा नथा जानो मां अल्लाह जाना तो हेनो अल्लाह जो कुरान हेनो मुस्तफा जो फरमान बुझ जाए ईमान बायन छन जे मथवानी इमाम अल-अंबिया फरमान दा तवज्जो हदीस तो पढ़ा हेनो कुरान हेनो हदीस दी गाल न कभी मने तुजी मर्जी न मने तुजी मर्जी तू जाने तुजो रब जाने असा जो कम हक जो हो को जण शहीद जने रब जे राह में शहीद तो थे अल्लाह उनके जन्नत जे हवाले करे बाग बंगला माड़ी माला पुछा तो करे हल तस्तहू न शैया ये मुझे आवाज हवा में कोन थो वने कह के मोबाइल बंद तो थी दो कारे में शहीद को पुछा तो करे रब हल तस्तहू न शैया ओ शहीद मां रब जे राह में जान कुर्बान करे आए बच्चा यतीम बनाए आए घरवारी बेवाह बनाए आए दुनिया जो घर बर्बाद बनाए केड़ी शे जी तो के तलबा घुर कण तू जो कमा अता कण मां अल्लाह जो कम शहीद अर्ज कंदो मुजा रब जन्नत मिली वई त सब कुछ मिली वियो कहीं शे जी कमी कोने का केड़ी शे जी घुर क्या या जन्नत नाही जे में कहीं शे जी कमी हुजे हर शे मौजूद आ हुरू गिलमान बाग बंगला छा घुरा दो दफो ऐलान थींदो हल तस्तहू न शैया शहीद मां रब जे राह में जान कुर्बान करे आए बच्चा यतीम बनाया है घरवारी बेवाह बनाया है दुनिया जो घर बर्बाद बनाए हल तस्तहू न शैया केड़ी शे जी घुर तो करे घुर कण तू जो कमा अता कण मां अल्लाह जो कमा डायरेक्ट कलाम तो हले वरी शहीद अर्ज कंदो मुंहिंजा रब
कमी कोताई जन्नत में आहे कान घुर केड़ी शे जी क्या ट्रो दफो ऐलान थींदो हल तस्तहू नशैया शहीद मा रब जे राह में जान कुर्बान करे आए अबे अमर जी जुदाई कई घरवारी के बेवाह बनाई बच्चन के यतीम बनाई केड़ी शे जी घुर तो करे घुर कर तू जो कमा अता करमा अल्लाह जो कमा शहीद समझी वेंदो त रब मुझे मथो एडो रादी थियो जेतरा अर्ज न कंदुम तेतरा ऐलान थींदो रहंदो पो हदीस पांजो शहीद घुर तो करे लफ्ज हदीस छा हदीस पाक में चे तो शहीद अर्ज कंदो ओ मुंजो मौला करीम जे एडो रादी थियो आ त हाणे मुंजो अर्जा नुरीद अंतरुद अरवाहना फी अजसादना हत्ता नुक्तल फी सबीलिक मर्रतन उखरा शहीद घुर तो करे मुंजा रब जे एडो रादी थिया त मुंजो अर्जा नुरीद अंतरुद अरवाहना फी अजसादना हत्ता नुक्तल फी सबीलिक मर्रतन उखरा हे मुस्तफा जो फरमान थी होनो अल्लाह जो कुरान थी यो असांजो ईमान थी यो असांजो दीन ना है जमीन विचू आवाज आई आसमान विचू आवाज आई घोड़े विचू आवाज आई यो तू जो दीन तोखे रब बख्शिया दे शहीद अर्ज़ कंदो मुंजा रब जेड़ो रादी थियो अर्ज़ा नुरीद अंत रुद अरवाहना फी अजसादना मुझे रूह के जिस्म में विझी वापस दुनिया ते मोटा पुना मोटा अरे फरमाद पुना मोटाए हा छो शहीद जन्नत को वधी का दुनिया वाले जहान में मज़ो न मुंजा मौला करीम दुनिया में शायद सब कुछ जन्नत में पूछो तो वजन चाहे अल्लाह के खबर है ना छो तो पुछा करे अल्लाह के खबर हुई तो शहीदन जे शहादत पोयो वाय वेला थी धाड़ घोड़ा थी छो तो वजन चाहे और कंदो मौला करे में तू त समी बसीरा अलीम बिजात सुदूरा पर पूछे तो तरदा ए तो जन्नत जे बागन बंगलन में मज़ो ना है मारन महलातन में मज़ो ना है हुरुन गुलमानन में मज़ो ना है जे तो अल्लाह जे दीदार में मज़ो जने तू जे राह में शहीद थियो में तू जो दीदार क्यों हमें वरी दुनिया ते मोटाए तू जे राह में शहीद था तो अल्लाह जो दीदार का वरी दुनिया ते मोटाए वरी तू जे राह में शहीद था तो रब जो दीदार का वरी दुनिया ते मोटाए वरी तू जे राह में शहीद था तो रब जो दीदार का मुंजा रब तू हयाती दींदो रहो मां तू जे राह में शहीद थींदो तो रब जो दीदार कंदो रहा शहीद शहादत मथो एडो रादिया शहीद जिंदा समझो इन जे मथो वावेला कण कुरान तो फरमाए बिसब्र व सला इन्नल्लाह मसाबिरीन मां अल्लाह जी मदद सब्र वारन सां गडो शहीद पंहिंजे शहादत जे मथो एडो रादिया हाणे वावेला कभी केर समझाए यार हजरत हुसैन साईं जो गम पिहरी मुहर्रम को शुरू अरे भाई पिहरी मुहर्रम ते हजरत हुसैन जिंदा बी टी चौथी पंजी छी सती अठी नाई तो जिंदा मुखाल समझो ता परदेसी आल बैत हन धोखे सां खत लिखी घुराया हन मुहासरो तंग कंदा से पानी बंद कंदा से मानी बंद कंदा से कंट्रोल कंदा से झुकाईंदा से वयत मनाईंदा से पर ये तो कोन थियो ना तलवार खणी निकता को अमर जे आडो तलवार पे लहराईंदो चे मुखालफन मो को भा भेण जे आडो तलवार पे लहराई को मुर्स घरवारी जे त परदेसी आल बे त छा कंदो हां इमामुल अंबिया जी तरबियत इमामुल अंबिया जो खून जेको भी मुजाहिद मैदान में निकले पियो त केतरन जा सर कलम कने घरवारी जाडो मुखालफन जो घरवारी जाडो मुर्स जो लाश चे कने भेण जाडो भा जो लाश पियो चे कने पुत्र जो मां जाडो लाश पियो चे वाय वेला त उन्हन में ही मातम त उन्हन में हो पिटको त उन्हन में हो हेडे त सब्र जो दामन हुयो बाकी तवज्जो
दुनिया के धोखो ॾियण जे लाइ, अवाम खे अहमक बणाइण जे लाइ, माण्हुनि खे मुखालिफ़ करण जे लाइ चवंदा आहिनि साईं जंहिं हज़रत हुसैन साईं खे शहीद कयो न उहे क़ुरान जा कारी उहे आलिम हुआ, उनखे ॾाढ़ियूं हुयूं, उनखे पटका हुया, उहे निमाज़ी हुया, ईअं चवंदा आहिनि जीअं को माण्हुनि खे नफ़रत अचे। चलो असां हिकु मिंट जे लाइ तुंहिंजी ॻाल्हि मञूं हुया, ठीकु आहे, सही आहे, बसि न पर पहिरों हुया जा पोइ बि थिया, छो जे पहिरों हुया त पोइ न थिया न, छो दुनिया जो दस्तूर तो असांजे अंबनि जो बाग, लीमन जो बाग, सूफ़न जो बाग, हिकड़े मजदूर मालीअ खे चऊं बाबा 500 रुपया तोखे ॾींदासीं हिन बाग जो गंदगाह कढ, छबर कंडो कांडेरो 250 हाणे था ॾियईं, 250 शाम ॾींदा सही, पर अञा सुठो कमु कई त अञा वधाए मजूरी ॾींदासीं। गुलन के साफ कर, बाग के साफ कर, पानी दे, कंडो कांडेरो छबर गंदमो कढो, जेतरो शाम भलो कम ॾिठो माए ओतरो वधाए मजूरी ॾींदो माए। मालिक वे हलियो, मजूर माल ही चुपियो, रंबो खणी सॼो बाग बर्बाद। पुट मां सादड़ो माण्हू चिट्ठी छो था ॾियो? हा बस सही है, हाँ सही है, ठीक है भाई, मां पाण पोड़ो माण्हू रिवायत करे जाने जो शौक़ीन बि कोन्हे। बस आख़िरी ॻाल्हि सम्झो, अदा यो मजूर जो पियो त बजाए गंदगाह साफ़ करण जे सॼो बाग बर्बाद करे छॾे, अंब लीमा सूफ़ कुल कटे पाड़ो बाग बर्बाद करे छॾे। शाम जो यार मालिक अचे त इनखे मजूरी ॾींदो या मोचड़ा हणंदुसि? सोचो भेण, बस आख़िरी ॻाल्हि आहे, इनखे मालिक मजूरी ॾींदो या मोचड़ा हणंदुसि? मोचड़ा हणी करण बदबख्त हिन बाग जो तोखे कहिड़ो क़दुरु, बेरा बन्ने सां लंघे त लितरनि जी कंढी विधो माए, बाग में चढ़ ॾींदुसि न? हेॾो कीमती बाग, हेड़ो हाल को बाग सां कयो, बदबख्त मां तोखे चयमि त गंदगाह साफ़ कर, तूं गुल बूटा समूरा पटे छॾिया, मालिक उनखे मजूरी न ॾींदो, मोचड़ा हणंदो, बेरा बन्ने सां लंघण को न ॾींदो। हा हा, जंहिं दुनिया जे बाग खे बर्बाद कयो उन जे मथां मालिक एतिरो नाराज़ आहे, चओ महबूब मुस्तफा जे दीन जो बाग, आल बैत रसूल जे, असहाब रसूल जे खून सां पाणी सां आबाद थियल, मज़लूम आल बैतन जूं बददुआयूं आहिनि। ओ मुंहिंजा मौलाए करीम, जंहिं साबरीन हुसैन खे सब्र जे हालत में शहीद कयो आहे, क़यामत ऐं सब्र नसीब न कजान। जंहिं कुरान मजीद जी तिलावत कंदड़ हुसैन के तिलावत में शहीद कियो आ, क़यामत तो तिलावत नसीब न कजान। जंहिं निमाज़ी हुसैन के निमाज़ जी हालत में शहीद कियो आ, उन्हीं के क़यामत तो निमाज़ नसीब न कजाए। रब जी ज़ात बाबरकात मज़लूम अहल बैतन दी मज़लूम बीबिन दी दुआ के कबूल करे। रब जी ज़ात बाबरकात सब्र खसे करे बेसब्री दे छड़ी, कुरान खसे करे किसा दे छड़िया, नमाज खसे करे रब जी ज़ात बाबरकात रूटी जमण कोठी मण तोई बियो दे छड़ियो। तो असां जेके गुनाहगार बदकार हूं, इन्ही भी मज़लूम जी जेका दाह अल्लाह जे अर्श खे लोडी दिया, तो हुनन जी दाह छा हुंदी? रब जी ज़ात बाबरकात उनको सब नेमतों खसे छड़ी। अल्लाह जे बारे हेडे वठी हाँ अदा जिंदगी री मुलाकात थी मां पाने ने इंतजार में टाइम खत्म। अस्सलाम वालेकुम। मां पांजे सी दुआ तो करा, बाकी दुआ वारे आखिर में थी। अल्लाहुम्मा सल्ली अल्लाह सैन मुजाहिदीन की मेहनत के मंजूर मकबूल फरमाए। रब्बी ज़ुल जलाल वारन जो कर्ज दूर फरमाए, मर्द वारन जो मर्द दूर फरमाए। जेके घरन में अस्पतालन में बीमार हन जी सेहत सलामत कामिल आजिल अता फरमाए। जेके बेगुनाह नाक जेलन कैदन में अल्लाह तबारक व तआला के